वेसा गातियूं वार सही इल्ज़ाम तराशियूं आज़ार सही धरती सां गॾु बीठा आहियूं सॾ सां थी सॾ बीठा आहियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसिरा पांध में इमाम अली जंजीअ जो ही बेहतरीन नज़म। वेसा गातियूं वार सही इल्ज़ाम तराशियूं आज़ार सही धरती सां गॾु बीठा आहियूं सॾ सां थी सॾ बीठा आहियूं। हिनी हुनी खे ॼातोसीं पंहिंजो पाण बि सुञातोसीं मिटीअ जो को मुली न आहे गली गली मंझि ॻातोसीं गुलनि जे एवज़ खार सही काढ़ा ॾींहं के पार सही धरतीअ सां गॾु बीठा आहियूं सॾ सां थी सॾ बीठा आहियूं। हर माण्हू नेठि त मरणो आहे वापसि हर कंहिं वरणो आहे देस धणे जे दरनि जो को दाद फरियाद बि थियणो आहे वक़्तु कंदो वहिंवार सही कंहिंजो हो किरदार सही धरतीअ सां गॾु बीठा आहियूं सॾ सां थी सॾ बीठा आहियूं। ॾाढ जबर सां अखियूं मिलाए वासी गॾ सां वेर बि पाए ऊंधाइनि सां अटकिया आहियूं ॾात सिंधी जा ॾीया जलाए मूं नज़म लिखिया ललकार सही हर मोड़ मथे हर बार सही धरतीअ सां गॾु बीठा आहियूं सॾ सां थी सॾ बीठा आहियूं। हा चांडो कंहिंमें चाहियो तो भांकर मंझि हो भाइयो तो धरतीअ खां वधि सरती न आहे पर मूं सां ख़ूब निभायो तो हर मौसम अश्क बार सही मूंॾां खोड़ मयार सही धरतीअ सां गॾु बीठा आहियूं सॾ सां थी सॾ बीठा आहियूं।